अपडेट कयूं पिया कि सेवण शरीफ खाजी ते HRJD न्यूज़ जे रिपोर्टर फैसल शहजाद मुताबिक़ सेवण वासियुनि लाइ अज़ाब बणियल 15 ॾींहं खां दरगाह बंदि थियण सबबि रोज़ ॾिहाड़ी ते कमु कंदड़ पोरहित बेरोज़गार ऐं फाका कशी करण ते मजबूर। दरगाहों में तालीमी इदारा बंद थियण खिलाफ सेवण जदोजहद कमेटी जे सॾ ते हज़ारे शहरी रोडनि ते निकिरी आया। कलंदर लाल शहबाज़ तालीमी इदारनि जे दर खोलण लाइ जदोजहद कमेटी जे सॾ ते एहतजाजी रैली में शहरियुनि जी वॾी तइदाद में शिरकत। रैली में शरीक माण्हुनि बैनर प्लेकार्ड खणी एहतजाज कयो। रैली में पीपल्स पार्टी सिंध, यूनाइटेड पार्टी, जिस्कम, SUP, शहरी इत्तेहाद, दुकानदार एसोसिएशन ऐं हुसैनी रेस जे अॻुवाणनि बि रैली में शिरकत कई। 4 ॾींहनि में दरगाहूं ऐं तालीमी इदारा न खुलिया, एहतजाजी तहरीक हलाइण जो ऐलान। HRJD न्यूज़ ते वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJD न्यूज़।